तमाम बेहतरीन नमूने इंग्लिश ॻाल्हाई ऐं तव्हांजे टैलेंट खे ॾिठो तव्हांखे बार बार तव्हांजी वीडियो तमामु घणी शेयर तमामु घणी लाइक थी ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि सिंध में रहंदड़ सिंध जे सभिनी ज़िलनि सभिनी हर रात पात जे माण्हू हर मज़हब खे तालुक़ रखंदड़ माण्हू तव्हांजी वीडियो तमामु वॾी लाइक ऐं शेयर कई। तव्हां उन कीअं था सम्झो तव्हां पंहिंजे टैलेंट खे उहा शइ कीअं था सम्झो? महिरबानी वालेकुम सलाम साईं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक में उम्मीद आहे न सभु दोस्त असांजा ख़ुशि हूंदा जेके असांजा लाइव ते बीठा बि आहिनि ॾिसनि बि पिया ऐं जेके शौक़िया तौर ते जिन्हनि असांजी वीडियोनि खे पसंदि कयो शेयर कयो उन सभिनि जो तुंहिंजो शुक्रगुज़ार आहियां। साईं जेको तव्हां मूंखां पुछो पिया मूंखे बचपन खां शौक़ु हुयो अंग्रेज़ी ॻाल्हाइण सही न पर बेसिकली तौर ते ग़रीब हूंदा हुआसीं बाबा रिढूं चाढ़ींदो हो पोइ आउं साइकिल ते खीर वठी पोइ सुबुह जे टाइम ते विकिणंदो हुउसि पोइ स्कूल वेंदो हुउसि ईअं आहिस्ते आहिस्ते पोइ आउं चवंदो हुउसि पोइ इहो इब्राहिम लॉक जो मूं हिकिड़ो गानो ॿुधो त हेल इज़ वर यू इज़ यो चिल्लियो ओले होलियो हेल इज़ मामा हू इज़ यो चिल्लियो लॉक मैक्स इंडिया इहो मूंखे अंग्रेज़ी में गानो हिकिड़ो हथ सॼो ॾींहुं पियो ॻाईंदो हुउसि बाबा चयो त छोकिरो छा थी वियो जो इहो पियो ॻाए पोइ मूंखे इहो गानो पसंदि हिकिड़ो अची पोइ इन ॻाल्हि खां पोइ आहिस्ते आहिस्ते पोइ मूंखे ॻाइण लाइ वॼाइण लाइ पोइ अहिड़ा दोस्त कोन मिलिया जीअं मूंखे दोस्त हिकिड़ा मुंहिंजा पहिरीं प्यारा मिलिया साईं असांजो अटोले ग़ुलाम अली जो हिकिड़ो शहज़ाद वाला साईं हुनखे ख़ुशि रखे ज़ीशान उर्फ़ गवर्नर निज़ामानी साहिबु उहो मूंखे जाम प्यारु कंदो जाम चाहींदो असांजो महबूब दोस्त आहे। अच्छा महिरबानी असां हुनजा असांजा थोरा हितां ॿिया दोस्त मुंहिंजा हैदराबाद जा काफ़ी ऐं इन ई हवालनि सां पोइ असां अॻिते आया। अच्छा अच्छा जी अच्छा साईं तव्हां मतिलबु कहिड़ी मतिलबु रातियुनि जे कहिड़नि माण्हुनि तव्हांखे लाइक ऐं कमेंट्स ऐं तव्हांजी वीडियो इहा जेका स्पेशली जेका इंग्लिश ते बाइक तव्हां ॻाल्हाई हुई जी जी उहा जेका इंग्लिश जेका वीडियो जेका शेयर कई तव्हां उहा कहिड़ी माना कहिड़ा माण्हू हुआ उहे? हा उहो आउं सभिनि खे वरी बि आउं लफ़्ज़नि ऐं चपनि सां आई लव यू वरी चवंदो टे चकर चार चकर त उन्हनि सां मुहबत ऐं प्यारु कंदुसि जीअं मुंहिंजा दोस्त हुया ख़ासि करे नोहाणी पावर चांडिया माछी मला सोलंकी आरीसर बुरगड़ी निज़ामाणी ॿियो बि काफ़ी क़ौम हुयो जेके हाणे चवंदा आहिनि त सिंधी में मुला ॾिसे फारसी विसरी वेंदी आहे त माण्हू स्टेज ते अचण खां पोइ लफ़्ज़ बि विसरी वेंदा छो उहा मेमोरी जेका हूंदी आहे उहा घटि हूंदी आहे उन्हनि में ॿिया जेके असांजा जूने जा आहिनि जेके माना सिंध जा शहज़ादा उन्हनि हुकूमतूं कयूं मीर हुया शाह हुया सैयद हुया माछी हुया मला मोहाणा जेके दरियाह समुंडनि में मच्छियूं झलंदा हुया उनखां ॿिया बि असांजा कई अहिड़ा खोड़ सारा हुया इन्हनि खे सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। दादा शीदी बि हुया असांजा जेके इंडोनेशिया जा जेके गेंदा हुया बांग्लादेश जा बेहरी हुआ बंगाली हुया जिन्हनि मुंहिंजी पसंदि कई बाक़ी इंडिया में सऊदी अरब में अरबी ऐं फलस्तीनी हुए त कोन सम्झंदा बरोच हाणे छा पियो चवे साईं हाणे भला तव्हां छा था सम्झो जेकॾहिं तव्हांखे कहिड़ो मौक़ो माना ॾिनो वञे स्टेज फोरम को अहिड़ो जिते तव्हां पंहिंजे पाण खे परफॉर्म करे सघो शइ या असां दोस्त सभई गॾिजी तव्हां अॼु वेठा आहियूं ऐं इनशाला उमेद त पाण सां गॾु दोस्त ॿिया बि बीहंदा तव्हां हुन शइ माना कहिड़े शइ तव्हां जेको करे सघो था ज़बरदस्त साईं इहा तव्हांजी तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे पर जेके नौजवान अहिड़ा लिखिया पढ़िया आहिनि असांजा सिंधी अॻिते नथा अचनि उन्हनि वटि इल्म आहे ॼाण बि आहे नॉलेज बि आहे हुनर बि आहे सभु कुझु आहे ताक़त बि आहे वसियत बि आहे पोइ बि अॻिते नथा अचनि इन ॻाल्हि में सभिनि खे इहो माना ॿुधाईंदुसि त उहे दोस्त असांजा मथे अचनि ऐं पंहिंजो जेको इज़हार आहे ख़ुशी आहे ऐं नाले जे ॼाण ऐं ताक़त आहे उहो सभु पंहिंजो ज़ाहिर कनि असांजी सिंध वसायल आहे हिन में सूंह जा जेके असांजा सितारा आहिनि मोहबत भरिया पैगाम आहिनि असांजा प्री प्यारा आहिनि उहे ॿाहिरि निकिरनि कई अहिड़ा सारा मौक़फ़ आहिनि त असां जहिड़े नौजवान पढ़ियल लिखियलनि खे अॻिते आणींदा त असां बि उन्हनि गुलनि सां सजाईंदासीं पंहिंजे स्कूलनि ते मदरसनि खे दोस्तनि खे जी ॿिया बि काफ़ी सारा प्रोग्राम हुन वाला महिरबानी दोस्त साईं जेको असांजा प्री प्यारा जेके महबूब में हुआ साईं असांजो गुलाम फारूक आरीसर साहिबु हिन तारीख़ खां मौजूदु हुयो साईं असांजो हेॾा वेठो आहे साईं पंहिंजो नालो आफ्ताब अहमद ख़ासकली साहिबु साईं असांजो हेॾा प्री प्यारा रमेश साहिबु उहो वेठो आहे हेॾा साईं असांजो प्री ऐं महबूब इंसान जेको वॾेरो काशिफ अली जुणेजो साहिबु उहो बि अवेलेबल आहे कैमरामैन असांजो साईं ज़ीशान उर्फ़ गवर्नर साहिबु साईं मौजूदु आहिनि उनखां पारसे में बराबरि में जेको असांजो लैंड लॉर्ड अंग्रेज़ी में चऊं वॾे सिंधी में बरोच ज़मींदार साईं रईस साईं जुनेद निज़ामानी साहिबु आहे तव्हांजे अज़ीम शख़्सियत में सभु कुझु सुञाणे तारीफ़ करण जी ज़रूरत न हूंदी आहे पोइ जे दिली तौर ते चओ
मोहम्मद यूसुफ और नादर खान बरुली फिराम नौंदूमाला तालको मातली जिलो बदीन यूसी ठारूकोट डे डाटर छप्पो गोल्ड ठारूकोट कॉन्टेक्ट नंबर सभिनी खे यादि हूंदा पर 0241482674 बेसिकली मुझे वर्क आहे खीचा गुड़दणी रेवन्यू कपाईंदो हींअर अलहमदिल्ला मुझी प्रोमोशन थी आऊं तव्हांजी कंपनी में पर ज़मीनदार असांजा ॿाहिरि अहिड़ा आहिनि ऐं बरोच माण्हू सिधी टोपी वॾियूं मुछूं कपिड़ा वेकिरा हर को चए थो इहो ईअं ई ॼाणू पियो पोइ इनखे हथ ॿधे चवंदो आहे असां ग़रीबनि सां राम कयो तावन कयो ऐं असांजो शहज़ादो आहे जेको तव्हांजी प्रोडक्ट सेल थी सघे अलहमदिल्ला बिल्कुलु ऐं असांजो इहो आहे साईं असांजो अञा ताईं असांजी 36 साल 40 मेरा गुज़ारो साईं पुछो वक़्तु आहे अलहमदिल्ला हर कंहिंजी ख़्वाहिशूं हूंदियूं पर मुंहिंजो दोस्त छो आहे दोस्त सितारा को हुजनि को ॿिया चवनि था जेके उहे कढो कूड़ा कढो को भाग घुमे हाय सुभाणे दिलि खे राहत मिली मुंहिंजे सोणे साईं जी निंड कोन्हे जेको ॾिसे साईं ॾिसो सूं जो सूबेदार अखियूं आबदार चवनि इहो जमादार प्यार करे मालींदड़ मन खे मोहींदड़ अथव यार जानिया की जी गानी अंगूर ईरानी साईं सूप सुल्तानी मेवो मुल्तानी पर छा तारीफ़ कयां पर तव्हांखे ख़बर साईं इंग्लिश में हाणे वधीक हाणे बरोचकी में हाणे हया पिया उते हलूं पहुचायूं सराइकी में बंद परे हाणे बंदि हार न बंदि करे हलो